أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر. سبحان الله عما يشركون. هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. صدق الله العظيم. Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. Good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? सभिनि खां पहिरियां मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे जुमा मुबारक। ऐं जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे। सॼे हफ़्ते में ही ॾींहुं जेको आहे जुमो सरदार हूंदो आहे सभिनीनि ॾींहंनि जो। ऐं अल्लाह जे नज़दीक अल्लाह जे साम्हूं जुमे जो जेको ॾींहुं आहे तमामु ख़ासि आहे। इन जी अहमियत शायदि असांखे हिन वक़्तु ख़बर न आहे, असां नथा सम्झूं जुमे जी अहमियत खे, पर जॾहिं असां क़ुरान में उन जो ज़िक्र पढ़ूं था, प्रॉपर क़ुरान में उन जो ज़िक्र आहे, जुमे जे हवाले सां बाक़ाइदा आयात आहिनि, तव्हां उन में पढ़ो था, अहादीस आहिनि, इलाही जॾहिं तव्हांखे नॉलेज मिले थी, तव्हां जॾहिं पढ़णु शुरू कयो था त तव्हांखे अहसासु थिए थो त वाक़ई हर ॾींहुं अहम हूंदो आहे, पर जुमे जी जेका फ़ज़ीलत आहे उहा हिकिड़ी अहम आहे, तमामु घणी अहम आहे। असां जुमे वारे ॾींहं खे थोरो लाइट वठंदा आहियूं। ॿियनि ॾींहंनि जे हिसाब सां जेकॾहिं मां ॾिसंदी आहियां त ठीकु आहे यार, सुभाणे जुमो आहे, परीहं सैटरडे आहे, वरी वीकेंड अचण वारो आहे, त न, ईअं न कंदा कयो। जुमे जो हिकिड़ो ख़ासि बाबरकत ॾींहुं आहे जंहिंजी फ़ज़ीलत आहे, छो त असां पंहिंजो पाण खे रेडी रखंदा आहियूं। हूअं त 5 वक़्त नमाज़ जेका असां ते फ़र्ज़ु आहे, असां अल्लाह जे साम्हूं जॾहिं हाज़िर थियूं था त कोशिशि इहा ई कंदा आहियूं त असां अहिड़े तरीक़े सां पंहिंजे रब जे साम्हूं हाज़िर थियूं जो असांजी इबादत, असांजो तौरु तरीक़ो, असांजी नमाज़ क़बूलु थिए, असांजो अल्लाह सां राज़ी थी वञे। पर स्पेशली जुमे वारे ॾींहुं असां पंहिंजा नेल्स बि कट कंदा आहियूं, असां पाक साफ़ थींदा आहियूं, असां विंजंदा सिंजंदा आहियूं, असां नवां कपिड़ा पाईंदा आहियूं। जॾहिं असां ईदुनि बरातुनि ते हर ॾींहंनि ते नवां कपिड़ा पायूं था त वाई नॉट फ्राइडे खे एतिरो लाइट असां छो वठंदा आहियूं? सो जॾहिं असांजा अल्लामा साहब असांखे जॉइन कंदा त उन्हनि सां बि असां ॻाल्हियूं कंदासीं। असां सां गॾु अॼु हिकिड़ा स्पेशल गेस्ट बि आहिनि, डॉक्टर साहब आहिनि। मां थोरी देरि में तव्हांखे सभिनीनि जो इंट्रोडक्शन कराईंदसि, पर उन खां पहिरियां जेको आहे मां ज़ैन रज़ा क़ादरी खे दावत ॾियणु चाहींदसि त हू असांखे हमद बारी ॿुधाइनि।
तेरे सदके में आका सल्लल्लाह, मेरे नबी के गुलामों का रुतबा बड़ा है, शान बड़ी, चाहे गौसे आजम हो या हो दाता हजवेरी। मेरे नबी के गुलामों का रुतबा बड़ा है, शान बड़ी, चाहे गौसे आजम हो या हो दाता हजवेरी। याद नहीं तुम्हें वो मंजर ख्वाजा ने जब खुद चल कर 90 लाख को पढ़वाया। ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफी कल्बी गैरुल्लाह, नूर मोहम्मद सल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलल्लाह। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। जी व्यूवर्स, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल बि करे सघो था, ऐं असां सां जेके डॉक्टर साहब आहिनि उन्हनि सां बि जेकॾहिं कोई सवाल करणु चाहियो था त तव्हां उहे बि करे सघो था। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां जॾहिं असांजा अलामा साहब अची वेंदा उन्हनि सां बि कोई सवाल करणु चाहियो था त उहे बि तव्हां करे सघो था। तव्हां असांखे नात बि ॿुधाए सघो था, कोई किस्सो कसीदो जेको बि तव्हांजे माइंड में हुजे उहो बि तव्हां सां गॾु शेयर करे सघो था। माशाल्लाह सां असांजो जेको भाउ हाफ़िज़ उसामा गुल, उन्हनि जी ॾाढी सुठी तिलावत तव्हां ॿुधी। उन खां पोइ ज़ैन रज़ा क़ादरी साहिबु जेको आहे असांखे हम्द ॿुधाई। असां सां गॾु हसनैन चिश्ती साहिबु बि हिते मौजूदु आहिनि। वन बाय वन असां सभिनीनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं, जेके जेके असांखे जॉइन कंदा वेंदा। असांजा जेके स्पेशल गेस्ट आहिनि, स्पेशल सेगमेंट असां तव्हांजे लाइ अॼु खणी आया आहियूं, उहो आहे ट्रॉमा जे हवाले सां, जॉइंट पेन जे हवाले सां, हिप जॉइंट जे हवाले सां जेके प्रॉब्लम्स थियनि था, या ख़ुदा न ख़्वास्ता कंहिंखे एक्सीडेंट थी थो वञे या कुझु अहिड़ा इशूज़ थी था वञनि, नी रिप्लेसमेंट आहे, इन्हनि जे हवाले सां अॼु असां डॉक्टर साहिब सां डिस्कस कंदासीं। तव्हां बि कोई सवाल करणु चाहियो था इन बारे में त तव्हां बि बिल्कुलु शामिल थी सघो था असांजे प्रोग्राम में। डॉक्टर सैयद ग़ज़नफ़र अली शाह साहब असां सां गॾु आहिनि, ऑर्थोपेडिक ट्रॉमा सर्जन, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ट्रॉमा सेंटर, मेडिकेयर कार्डिक एंड जनरल हॉस्पिटल, ऐं उन खां अलावा असिस्टेंट प्रोफेसर डाउ यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस में बि हुननि पंहिंजी माशाल्लाह सां जेके बि हुननि कमु कयो आहे बख़ूबी सर अंजाम ॾिनो आहे, सो हुननि खे बि वेलकम कंदासीं, हुननि सां बि कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिब, कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां तव्हांखे वेलकम थी कयां अॼु, ऐं तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां जेको आहे जुमा मुबारक हुजे। तव्हांखे बि मुबारक हुजे। तमामु तारीफ़ूं उन परवरदिगार जे लाइ आहिनि जंहिं असांखे इज़त ॾिनी, बेशक, ठीकु आहे, हिते पहुचायो। ऐं माशाल्लाह मां साराहींदुमि पंहिंजे साथियुनि खे जिन एॾी ख़ूबसूरत तलावत कई जी, ऐं हम शरीफ़ पढ़ी, माशाल्लाह। डॉक्टर साहब, ही बेसिकली ट्रॉमा सेंटर, ट्रॉमा असांजे कुझु भाइर भेनरुनि खे ख़बर न हूंदी आहे त बेसिकली ही आहे छा, उन जे बारे में तव्हां असांखे थोरो डिटेल में ॿुधायो। ट्रामा सां मुराद असां चऊं त को बि हादसो, एक्सीडेंट, जीअं त मां हिकु ऑर्थोपेडिक सर्जन आहियां, ऑर्थोपेडिक ट्रामा जी ॻाल्हि कंदुमि। ट्रामा मुख़्तलिफ़ क़िस्म जा थींदा आहिनि, पर मां ऑर्थोपेडिक ट्रामा जी ॻाल्हि कंदुमि। त बेसिकली ट्रामा सेंटर जो मक़सदु किथे बि दुनिया जी कंहिं बि कुंड में, कंहिं बि शहर में, वेल डेवलप्ड जेके नेशन्स आहिनि उते या अंडर डेवलप कंट्री में बि हिकिड़ो अहिड़ो सेटअप जिते अंडर वन रूफ, यानी हिकिड़ी जॻह ते ई तव्हांखे हिकिड़ो को बि इंजर्ड पेशेंट अचे थो, उनखे तमामु फैसिलिटीज़ प्रोवाइड कयूं वञनि, उनखे हिकिड़ो एफर्ट ॾिना वञनि जंहिंमें उनजे सर्वाइवल जा चांसिस वधाया वञनि। उन में तव्हांजो अहिड़े सेटअप में तव्हांजो अक्यूट एक्सीडेंट एमरजेंसी जेको इमीडिएटली पेशेंट अचे थो उहो थिए थो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके सब स्पेशलिटीज़ आहिनि, जीअं जनरल सर्जरी थी वई जेके तमामु जिस्म जे हिस्सनि खे ॾिसे थो, ऑर्थोपेडिक थी वियो जेको जॉइंट्स ऐं हॾनि खे ॾिसे थो, ऐं उन खां पोइ तव्हांजो न्यूरो सर्जन, दिमाग़ जो जेको डॉक्टर आहे उहो थी वियो। त कलेक्टिव हिकिड़ी अप्रोच हूंदी आहे
इहो हूंदो आहे मक़सदु ट्रामा सेंटर जो, त पेशेंट जेके फ्रैक्चर, जेके इंजर्ड पेशेंट अचनि था रोड ट्रैफिक एक्सीडेंट जा, हादसाती तरह किरण जा, बर्न्स जा, उहे पेशेंट हिते सुठे नमूने ट्रीट थी सघनि। सही रहियो सवाल जेके असांजे जंहिं ट्रामा सेंटर में सर्विसिस पंहिंजूं प्रोवाइड कयूं था, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ट्रामा सेंटर बेसिकली मोहतरमा शहीद राणी खे हिकिड़ो ट्रिब्यूट जंहिंखे चइजे त उन जी मेमोरी में ठाहियो वियो, ऐं उन में असां फ्री ऑफ कॉस्ट, जंहिंखे असां चऊं त हिकिड़ी पेनी यानी हिकिड़ो पैसो बि असां पेशेंट खां चार्ज नथा वठूं। ऐं तव्हां यकीन कयो, जेके हिकु त ट्रामा जेका इंटेंसिटी असां वटि अचे थी न, उहो सिवियर आहे, ठीकु आहे। ऐं ॿी शइ आहे त असां वटि जेको बल्क अचे थो सो लोअर बेल्ट बलोचिस्तान खां, जैकबाबाद खां वठी हैदराबाद कराची ताईं पेशेंट अचनि था असां वटि फ्री ऑफ कॉस्ट सर्जरीज़। हाणे हिकिड़ी सर्जरी जेकर ऑर्थोपेडिक जी सर्जरी जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ी सर्जरी जी कॉस्ट लखनि में ईंदी आहे। हिकिड़ो नॉर्मल वाइट कॉलर्ड माण्हू, जेकर मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां कंहिं प्राइवेट सेटअप में पंहिंजी फैमिली जे लाइ अफोर्ड नथो करे सघां, बिल्कुलु बि न। उहे फैसिलिटीज़ तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट विदाउट चार्जिंग यू अ सिंगल पेनी तव्हांखे गवर्नमेंट प्रोवाइड करे थी, ठीकु आहे। मां सम्झां थो इन शइ खे साराहण जी ज़रूरत आहे, ठीकु आहे। त मेडिकल सेक्शन में जेके हेल्थ रिलेटेड जेके सेक्शन आहिनि, जेके डेवलपमेंट ऑफ इंस्टीट्यूशन्स आहिनि, जीअं NICVD आहे, ट्रामा सेंटर आहे, इन में सिंध गवर्नमेंट जो वॾो रोल आहे। पर डॉक्टर साहब, मां जेको ॿुधो आहे NICVD में बि जेकॾहिं कोई वञे थो या ख़ुदा न ख़्वास्ता का एमरजेंसी थिए थी या का सर्जरी थिए थी, दे आर चार्जिंग अ लिटिल बिट ऑफ मनी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो मां पंहिंजे इंस्टीट्यूशन जी वधीक ॻाल्हि कंदुमि, मां NICVD जो तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो, आई एम नॉट पार्ट ऑफ इट, मां हुनजो पार्ट न आहियां, पर तव्हां इहो ॾिसो त उहे सर्विसिस केॾे एक्सटेंट ताईं प्रोवाइड था कनि, केॾे मतिलबु हिननि एक्सपेंशन केतिरी। त जेकॾहिं फ्री ऑफ कॉस्ट आहे त दे चार्ज फ्री ऑफ कॉस्ट। लेट्स टॉक अबाउट ट्रामा सेंटर। मां ट्रामा सेंटर जे हवाले सां ई ॻाल्हि कंदमि, पर जेकॾहिं ट्रामा सेंटर में बि अगरि कोई पेशेंट वञे थो त छा उनखे ईअं त न चयो वेंदो त तव्हां थोरो घणो कुझु पे कयो? इम्पॉसिबल। मुंहिंजो पॉइंट बेसिकली इहो आहे। ॾिसो ॻाल्हि, मां ऑर्थोपेडिक सर्जन आहियां, पर मूं ते हिकिड़ी हॉस्पिटल जी तरफ़ां का ऑब्लिगेशन न आहे त मां इहा शइ चेक कयां या मुंहिंजो इट्स नॉट पार्ट ऑफ माई जॉब, बट आई मेक श्योर, मतिलबु मां पंहिंजे हिसाब सां कोशिशि हूंदी आहे त मां पेशेंट सां बि हाल वाल कयां, बाबा तव्हां उहो कंहिं पैसा त न वरिता, ख़ुदा न उहो ग़लति तरीक़े सां को कंहिंखे यूज़ करे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त पेशेंट मुतमइन हुजनि। ऐं असांजी वॉल्स ते, भितुनि ते, दीवारुनि ते नोटिसिस लॻल आहिनि त हीअ हॉस्पिटल तव्हांखे विदाउट एनी पैसे चार्ज ॾे तव्हांखे सर्विसिस प्रोवाइड करे थो, सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां। सही, ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे पंहिंजे भाउ भेण खे, माउ खे, पीउ खे, ॿार खे, कंहिंखे बि ख़ुदा न ख़्वास्ता का एमरजेंसी थी वञे, कोई हादसो पेश अची थो वञे, त बिल्कुलु तव्हां ट्रामा सेंटर विज़िट करे सघो था ऐं उते तव्हांजो प्रॉपर वे में इलाज थी सघे थो। व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे वधीक कंटिन्यू कंदासीं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, ॿिए तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं शुभी भाई भी असांखे जॉइन करे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम शुभी भाई, कैसे हैं? अस्सलाम वालेकुम मेरी प्यारी बहन किरण और तमाम जितने हमारे गेस्ट हैं, डॉक्टर साहब हैं, सबको अस्सलाम वालेकुम। जुम्मा मुबारक हो। आपको भी जुम्मा मुबारक। और अल्लाह रब्बुल आलमीन इस जुम्मे की तमाम इबादत सब की कबूल फरमाए परवरदिगार। और अच्छा एज यूजुअल टाइम पे हूँ माशाल्लाह। तबीयत ठीक है आपकी? तबीयत शुक्र अल्हम्दुलिल्लाह ठीक है। चले माशाल्लाह, ज़बरदस्त। और मुझे पता चला है कि जुनैद भी आ रहा है। जुनैद आ रहा है, हम इंतज़ार कर रहे हैं जुनैद तुम्हारा, और इंशाल्लाह जब आता है तो फिर मिलकर फिर महफिल को और मज़ीद ख़ूबसूरत बनाते हैं। तो जी व्यूअर्स, तव्हां भी असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। डॉक्टर साहब, ओवर टू यू। त हाणे थोरो असांखे डिटेल में हिप जे बारे में, हिप जॉइंट जे बारे में ऐं नी रिप्लेसमेंट जे बारे में वन बाय वन जेको आहे तव्हां असांखे ॿुधाईंदा वञो। पहिरियों नी ते था ॻाल्हायूं, छो जो नी
ऑस्टियोआर्थराइटिस यानी गोॾनि जी तकलीफ़ जेका आहे उहा वधीक आहे असांजे रीजन में निस्बतन हिप जे। नी ऑस्टियोआर्थराइटिस यानी गोॾनि जो सूरु, सवाल अक्सर माण्हू पुछंदा आहिनि त भई छो थो थिए, त मोस्टली जेको उनजो सबबु आहे उहो हिकिड़ो एजिंग प्रोसेस आहे। उन सां गॾु ॿियूं शयूं जेके इन सां वास्तेदार आहिनि, फ़र्ज़ु कयो जेके वधीक हैवी माण्हू आहिनि या मोटो चइजे या फैटी लिवर इज़ समथिंग डिफरेंट, त ओबीसिन यानी ओबेसिटी करे त उन्हनि खे वधीक आहे। फीमेल में इंसिडेंस जे ख़वातीन में जेको शरह आहे उहा निस्बतन वधीक आहे। इन खां सवाइ जेनेटिकल प्रिडिस्पोज़िशन यानी फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मुंहिंजे एल्डर्स में, मुंहिंजे वॾनि में इहा शइ आहे त उहा बि टू सम एक्सटेंट उहा इनहेरेंट थिए थी। त इहे शयूं डॉक्यूमेंटेड कॉज़िस आहिनि जेके किताबनि में लिखियल आहिनि, त इहे सबबु आहिनि ऑस्टियोआर्थराइटिस। ॿियो सवाल जेको थिए थो त भई आख़िर इहो छा आहे, या मतिलबु इन में कहिड़ी शयूं अलामातूं जेके अलामात आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, कीअं चऊं। त सभिनी खां वधीक जेके मरीज़ शिकायत कंदा आहिनि इन में त सूर जी शिकायत कंदा आहिनि, पेन जी शिकायत कंदा आहिनि। पहिरियां घटि हूंदो आहे, टाइम सां आहिस्ता आहिस्ता वधंदो वेंदो, आख़िर उन जी लिमिट एतिरी ईंदी जो उनखे किथां दवा वठणी पवंदी या कि लोकल डॉक्टर खे ॾेखारींदो। वरी आख़िर उन सां बि दवा सां फ़ाइदो न थींदो, पोइ वरी कंहिं स्पेशलिस्ट खे ॾेखारींदो। त हाणे ॿियो इन में जेके शिकायत आहे उहा आहे हलण में टिड़ाइप या तकलीफ़। मां हलां थो त पहिरियां मां हलंदो हुउमि त मुंहिंजा गोॾा सिधा हूंदा, हाणे मूंखे लॻे थो कुझु सालनि खां त हाणे मां जेको हलां थो न त मुंहिंजा गोॾा ॼण सिधा न आहिनि। इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो पेन सां बि रिलेटेड आहे। त इन क़िस्म जी सोज, स्वेलिंग अची वञणु, त पहिरियां घटि पोइ आहिस्ते आहिस्ते वधीक, त इहो। अच्छा डॉक्टर साहब सॉरी, मां तव्हांजी ॻाल्हि विच में कटींदमि। छा गोॾे जे पोयां बैक साइड ते स्वेलिंग बि थिए थी? उहा डिफरेंट शइ आहे हिकिड़ी। अच्छा, ठीकु आहे। जनरली ओवरऑल स्वेलिंग या अॻियां जी, उनखे असां पंहिंजी ऑर्थोपेडिक्स जी ज़बान में असां उनखे स्वेलिंग खे असां इफ्यूजन चवंदा आहियूं, यानी गोॾे में जॉइंट में पाणी जमा थी वञणु। सही, ठीकु आहे। हाणे जॾहिं बि तव्हां वटि को पेशेंट पहिरियां अचे थो त तव्हां उन क्लिनिकल एग्ज़ामिन था कयो। क्लिनिकल एग्ज़ामिन सां मुराद उनजी ॻाल्हियूं ॿुधी उनजो मुआइनो था कयो। तव्हां ॾिसंदव त भई उन जी सभु शयूं हूंदियूं जेके मां तव्हांखे ॿुधायमि, गोॾो मोड़े न सघंदो। उन खां पोइ इहो तव्हां हिकिड़ो ज़हन पंहिंजो ठाहियो, प्रोविजनल डायग्नोसिस ठाहियो त भई इनखे ऑस्टियोआर्थराइटिस। हलो अॻिते इनखे कंफर्म कीअं कयूं? तव्हां सिंपल हिकिड़ी तमामु चीप इन्वेस्टिगेशन, कॉस्ट इफेक्टिव इन्वेस्टिगेशन आहे एक्सरे। तव्हां मरीज़ खे एक्सरे लिखी ॾिनो, मरीज़ 10 मिंटनि में एक्सरे फिल्म खणी आयो, तव्हां एक्सरे ॾिसंदव, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहो ऑस्टियोआर्थराइटिस आहे मोर प्रोबेबली या न। उन में छा हूंदो? आम तरह जनरली जेके जनरल फिज़िशियन हूंदा आहिनि, इवन ऑर्थोपेडिक सर्जन, कंहिं बि मरीज़ खे सम्झाइण जे लाइ जेके शयूं इस्तेमालु लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि त भई गोॾे में गैप अची वियो आहे, गोॾे में गैप घटि थी वियो आहे, गोॾे में मिख घटि थी वई आहे, ऑयल घटि थी वियो आहे, ग्रीस घटि थी वई आहे, वॉट एवर देयर नंबर ऑफ टर्म्स। पर एक्सरे में तव्हां ॾिसंदव त उन में जेके थाए यानी हीअ रान जी हॾी या हीअ जेका हेठी असांजी हॾी आहे, इन जे विच में जेको जॉइंट ठहे थो उन में गैप घटि थी वेंदो आहे, इहो नज़र ईंदो। उन खां पोइ ट्रीटमेंट ऑप्शन्स, उहो वरी तव्हां ॿियो सवाल इहो आहे त भई आख़िर ऑपरेशन नी रिप्लेसमेंट, हा इहो भला कॾहिं कराइणो आहे? इन जो फ़ैसिलो डॉक्टर खां वधीक मरीज़ कंदो आहे। जॾहिं उन जा सिम्पटम्स यानी शिकायत एतिरी वधी वञनि त या उन जी प्रॉब्लम एतिरो वधी वञे त उन जी दवा असरु न थिए, न करे, त पोइ ॿियो ऑप्शन असां वटि सर्जरी जो आहे। विच में इंटरमीडिएट ऑप्शन्स बि आहिनि, जीअं असां गोॾे में इंजेक्शन हणी छॾियो, ठीकु आहे। कुझु अॼुकल्ह स्टिल इन में एवोल्यूशन आहिनि, नयूं शयूं अचनि थियूं, भई इन में हाइलुरोनिक एसिड आहे, जेको बि मतिलबु तव्हां जॉइंट में हणी छॾियो, कुझु टाइम गोॾो हली वियो, PRP इंजेक्शन हणी छॾियो, कुझु टाइम गोॾो हली वियो। इवेंचुअली जेके असां
वेरी गुड आउटकम चऊं या हिकिड़ो सुठो आउटकम चऊं, सुठो रिज़ल्ट चऊं, उहो नी रिप्लेसमेंट जो आहे सर्जरी। मतिलबु उहो तव्हांखे कराइणो पवंदो? न, कराइणो न आहे। जॾहिं असांजी कंज़र्वेटिव मैनेजमेंट यानी दवा, फिजियोथेरेपी, एक्सरसाइज़ या जेके शयूं असां तव्हांखे ॿुधायूं त भाई तव्हां घर में हे शयूं कयो, हे शयूं न कयो, उन मां फ़ाइदो थिए थो। भाई ॾिसो सर्जरी, मां त सर्जन आहियां, मां चवंदुमि त मां कयां सर्जरी, छो मुंहिंजो कमु आहे, पर कीपिंग माई सेल्फ इन दोज़ शूज़ त केर बि सर्जरी न कराइणु चाहींदो, ठीकु आहे। त पहिरियों उहे दवाउनि वारा ऑप्शन एग्ज़ॉस्ट थी वञनि, कमु छॾे वञनि त पोइ ऑप्शन सही, उन खां पोइ इहो ई ऑप्शन आहे त तव्हांखे नी रिप्लेसमेंट कराइणो। उनजो आउटकम ॾाढो ज़बरदस्त आहे, उनजो आउटकम ॾाढो सुठो आहे। ऐं ज़ाहिर मां हिकिड़ो तव्हांखे ट्रीटमेंट ऑफर कयां थो त मां अहिड़ो ट्रीटमेंट चवंदुमि न त मरीज़ ख़ुशि थिए, फ़ाइदो थिए। ईअं त न चवंदुमि त हितां वञे मरीज़ घर या हफ़्ते 10 ॾींहं खां पोइ एॾी पैसा ख़र्च करण खां पोइ, एॾो स्ट्रेस में वञण खां पोइ, एनेस्थीसिया आहे, सर्जरी आहे, लॉट ऑफ थिंग्स, रिज़ल्ट न हुजे, व्हाट्स द पॉइंट इन डूइंग ऑल दिस। सही। डॉक्टर साहब हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि हाफ़िज़ उसामा गुल खे त असांखे नात ॿुधाए। मैं सिर्फ देख लूं एक बार सुबह तैबा को, मैं सिर्फ देख लूं एक बार सुबह तैबा को, बला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए, बला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए। सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। हुजूर आप जो सुन लें तो बात बन जाए। हुजूर आप जो सुन लें तो बात बन जाए। हुजूर आप जो कह दें तो काम हो जाए। हुजूर आप जो कह दें तो काम हो जाए। सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। कि जिंदगी की मदीने में शाम हो जाए। सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। डॉक्टर साहब इहो ॿुधायो असांखे त नी रिप्लेसमेंट चेंज थी वियो, उन खां पोइ उन जी केयर ऐं छा उन खां पोइ बि असांखे केतिरे अरसे जे लाइ जेको आहे फिजियोथेरेपी कराइणु घुरिजे? बिल्कुलु, ॾाढो सुठो सुवालु आहे तव्हांजो। ॾिसो, नी रिप्लेसमेंट जॾहिं असां कंहिं पेशेंट जी कयूं था, उन खां नेक्स्ट डे ते असां उन जी सिटिंग यानी उनखे विहारींदा आहियूं ऐं वेरी नेक्स्ट डे
डे आफ्टर दैट यानी हिकु ॾींहुं खां पोइ असां उनखे वॉकर जे सहारे बीहारींदा आहियूं ऐं हलाईंदा आहियूं, वॉक कराईंदा आहियूं विथ सपोर्ट ऐं अंडर सुपरविजन। उन खां पोइ असां 4-5 ॾींहं उनखे हॉस्पिटल पोस्ट सर्जरी रखंदा आहियूं इन जे लाइ त उन जी जेके वॉशरूम वेहण जी या चेयर ते वेहण जी या बेड ते मूव थियण जी उनजी वापसि रिकवरी एतिरी थी वञे जो घर में वञी पंहिंजी सेल्फ केयर करे सघे, पंहिंजो ख़्यालु पाण रखी सघे, कंहिं ॿिए ते डिपेंडेंट न हुजे, पोइ असां उनखे डिस्चार्ज करे छॾींदा आहियूं। त इनखे असां समराइज़ कयूं त असां हिकु फस्ट या ॿिए ॾींहं ते फस्ट या सेकेंड डे ते असां उनखे हलाईंदा आहियूं। इहो मिसकॉन्सेप्शन आहे, इहा शइ बिल्कुलु ग़लति आहे त गोॾे जी ऑपरेशन करायोसीं त बाबा हाणे महीनो बेड ते वेहणो पवंदो। न, मां हिते ई तव्हांजे ई शो में त उहो मां ॾेखारे बि चुको आहियां मरीज़ हिकिड़ो पेशेंट जेको विदिन अ मंथ ईअं थो हले, तव्हां ॾिसंदो तव्हां चवंदो त हिनजी त सर्जरी थी न आहे, तव्हां आइडेंटिफाई न करे सघंदो। बिल्कुलु, मां पर्सनली इन शइ खे एग्री कयां थी, छो त मुंहिंजे पंहिंजे बाबा जो रिप्लेसमेंट थियल हुयो ऐं इहा सेम कंडीशन जेका डॉक्टर साहब ॿुधाए रहिया आहिनि त बिल्कुलु परफेक्ट हूंदा हुआ, वॉक पाण कंदा हुआ ऐं उन खां पोइ माशाल्लाह एॾी अलाह साईं उन्हनि खे ताक़त ॾेई छॾी जो असांखे डपु थींदो हुयो। ईअं असां अबू खे चवंदा हुआसीं त बाबा डुको त न, पर हू इन पोज़ीशन में अची विया जो माशाल्लाह पाण ई वॉक कंदा हुआ। ऐं ॿिए गोॾे जी बि उन्हनि खे ऑपरेशन कराइणी हुई, पर अलाह साईं उन्हनि खे एतिरी मोहलत ॾिनी कोन, उन खां पहिरीं अलाह खे प्यारा थी विया। पर इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, जंहिंखे बि इहो प्रॉब्लम आहे त तव्हां बिल्कुलु इन शइ खां न डिॼो। माशाल्लाह जॾहिं डॉक्टर्स एॾा वॾा सर्जन्स वेठा आहिनि, तव्हांखे हिकिड़ी सुठी सजेशन ॾींदा ऐं तव्हांजे फ़ाइदे जे लाइ उहा ॻाल्हि हूंदी त तव्हां इन शइ खां न डिॼो। तव्हांखे जेकॾहिं नी रिप्लेसमेंट कराइणो आहे त तव्हां बेख़ौफ़ थी करे अलाह ते रखी तव्हां कराए सघो था। हिते कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक जी, भाउ केरु पियो ॻाल्हाए? जी जी, कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह, आज महफ़िल तमामु ख़ूबसूरत सजल आहे। वॾी महिरबानी भाउ। हा, हिकिड़ो सवाल हुयो, वॾी मौलवी साहब खां करिणो हुयो। अल्लामा साहब अञा नाहिनि आया। अच्छा जी जी जी। अब जो डॉक्टर साहब खां अर्ज़ु आहे हिकिड़ो, जी जी। कुन रग जे बारे में अगरि का ॼाण अथव त कुन रग आहे, मूंखे कुन रग जे हिसाब सां को हल आहे? ठीकु आहे भाउ, तव्हांजे सवाल जो जवाबु हींअर तव्हांखे मिली वेंदो। वॾी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। जी डॉक्टर साहब। अदा तव्हांजो सवालु जेको आहे त कुन रग जो तव्हांखे सूरु आहे, इन जो ईअं आहे त पहिरीं इन शइ जी तशख़ीस ते इन शइ जो सही पक थिए त वाक़ई कुन रग जो सूरु आहे या न। उन जे लाइ तव्हांखे कंहिं जेको तव्हां गोठकी खां शायदि ॿुधायो त तव्हां तालुक़ु रखो था, उते हिकु टर्शरी केयर हॉस्पिटल में ॾेखारियो ऐं पहिरियों त आइडेंटिफिकेशन आहे त वाक़ई कुन रग जो सूरु आहे या तव्हांखे हकीम तबीब ॿुधायो आहे त मूंखे ख़्यालु आहे, सही। उन खां पोइ उन जो ट्रीटमेंट आहे। अच्छा। उन में असां मुख़्तलिफ़ तरीक़ेकार हूंदा आहिनि, पेशेंट खे ट्रैक्शन बि ॾींदा आहियूं, वेट लटकाईंदा आहियूं, या उन में पुठी में इंजेक्शन बि लॻंदो आहे हिकिड़ो। ऐं हक़ीक़तन इहो जेको उनखे असां शियाटिका पंहिंजी लैंग्वेज में चवंदा आहियूं, एॾो पेन हूंदो आहे जो पेशेंट जेको आहे टंग सिधी न करे सघंदो ऐं टंग सिधी मथे बि न करे सघंदो आहे। एॾो कंफर्टेबल मरीज़ न हूंदो आहे जेको ॻाल्हाए कचेरी करे, ऐं इहो नथो, मुश्किल आहे, तमामु माइल्ड हुजे त ॿी ॻाल्हि आहे। त इनखे असां ईअं चऊं त साईं जे लाइ मुंहिंजी हिकिड़ो मशवरो आहे त वेझो कंहिं ऑर्थोपेडिक वारे डॉक्टर खे ॾेखारे ऐं उन खां पोइ इन शइ जो सही फ़ैसिलो थिए त वाक़ई आहे। ऐं उन खां पोइ उन जो ट्रीटमेंट थिए। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि वन स्टेप इन द रॉन्ग डायरेक्शन विल टेक यू थाउज़ेंड्स माइल्स अवे फ्रॉम योर डेस्टिनेशन। माना जेकरे मां हिकिड़ो स्टेप ग़लति रस्ते ते निकिरी पवां त पोइ मां पंहिंजी मंज़िल खां ओतिरो ई परे थींदो वेंदुमि। बिल्कुलु ईअं ई आहे। त ईअं आहे त पहिरियों सही आइडेंटिफाई थिए, ख़बर पए छा मसइलो आहे ऐं उन खां पोइ उन जो इलाजु थिए। ठीक डॉक्टर साहब, थैंक यू। जी व्यूअर्स, महफ़िल अञा जारी आहे, वक्त है ब्रेक जो, कारीना मंजू जल्दी वापस आ जाए।
देर भली कार चवंदासीं तव्हांखे रंगन भरी शाम में जुमा स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं असां सां गॾु डॉक्टर साहब बि हिते मौजूदु आहिनि असांजा नातख़्वां बि माशाल्लाह सां मौजूदु आहिनि हिते जेके असांखे प्यारी प्यारी नातूं बि ॿुधाए रहिया आहिनि हिन वक़्तु जिन ॿिनि भेनरुनि असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो नालो आहे तूबा कामरान शेख ऐं दुआ आदिल असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप, ठीक हैं माशाल्लाह से। ऐं ॻाल्हियुनि खे असां कंटिन्यू कंदासीं थोरी देरि में छो त असांजा हिते ॿ भाइर ॿिया बि वेठा आहिनि। मां उन्हनि मां जेको आहे दावत ॾियणु चाहींदसि हसनैन चिश्ती खे त असांखे नात ॿुधाए। देखने को या मोहम्मद यूं तो क्या देखा नहीं, देखने को या मोहम्मद यूं तो क्या देखा नहीं, हाँ मगर महबूब कोई, हाँ मगर महबूब कोई आप सा देखा नहीं। और एक से बढ़कर एक हंसी देखे मगर या मुस्तफ़ा, एक से बढ़कर एक हंसी देखे मगर या मुस्तफ़ा, तुमसे बढ़कर हुस्न वाला, तुमसे बढ़कर हुस्न वाला दूसरा देखा नहीं। और मैं तो कर सकता नहीं जन्नत की बातें शौक से, मैं तो कर सकता नहीं जन्नत की बातें शौक से, वो करे जिसने दया रे, वो करे जिसने दया रे, मुस्तफ़ा देखा नहीं तो कोई आप सा देखा नहीं, कोई आप सा देखा नहीं। और मीम का पर्दा हटाकर वो निगाहें शौक से, मीम का पर्दा पर्दा पर्दा, मीम का पर्दा हटा कर वो निगाहें शौक से, मीम का पर्दा हटा कर वो निगाहें शौक से, मुस्तफ़ा को देख ले जिसने खुदा देखा नहीं, मुस्तफ़ा को देख ले जिसने खुदा देखा नहीं, तो कोई आप सा देखा नहीं, कोई आप सा देखा नहीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वक़्तु व्यूवर्स असां वटि तमामु घटि आहे त इन जे करे जेको आहे मां कोशिशि कंदमि त सभिनीनि खे मौक़ो मिले ऐं डॉक्टर साहब सां बि ॻाल्हियूं थी सघनि ऐं असांजा जेके भाउ भेण हिते नातख़्वां वेठा आहिनि उन्हनि खे बि असां टाइम ॾेई सघूं त जीअं हो बि नात असांखे ॿुधाए सघनि। त मां हींअर दावत ॾियणु चाहींदसि ज़ैन रज़ा क़ादरी खे त असांखे नात ॿुधाइनि। सल्लू अलैहि वालैहि, सल्लू अलैहि वालिहि, सल्लू अलैहि वालिहि, सल्लू अलैहि
वालिही। हम भी मदीने जाएंगे, आज नहीं तो कल सही। हम भी मदीने जाएंगे, आज नहीं तो कल सही। आका हमें बुलवाएंगे, आज नहीं तो कल सही। सल्लु अलैहि व आलिही, सल्लु अलैहि व आलिही। ली खम्सतुन नुत्फी बिहा हर्रल वबा इल हातिमा। ली खम्सतुन उत्फी बिहा हर्रल वबा इल हातिमा। अल मुस्तफा वल मुर्तज़ा वब्नाहुमा वल फातिमा। सल्लु अलैहि व आलिही, सल्लु अलैहि व आलिही। मन मोड़िया मन मोड़िया नबी सोड़िया। कुरान है तेरा नात ख्वां, अरबो अजम देवालिया। तेरे जिया कोई नहीं, पढ़िए सल्लु अलैहि व आलिही, सल्लु अलैहि व आलिही। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। डॉक्टर साहब असांखे बैकएक जे बारे में थोरो गाइड कंदा, छो त इन जा काफ़ी रीज़न्स हूंदा आहिनि त बैकएक थिए थो ऐं इन जो छो थियनि था। मतिलबु मां पुछणु चाहींदसि त रीज़न्स बि हूंदा आहिनि, पर उहे कहिड़ा रीज़न्स आहिनि? असांजी हिकिड़ी अज़म्पशन इहा आहे, असांजी सोच इहा आहे त जेका बैक आहे उन में सिर्फ़ु बोन्स आहिनि या हॾियूं आहिनि, ईअं त न आहे। हॾियूं आहिनि, उन सां गॾु मसल्स आहिनि यानी पठा आहिनि, उन सां गॾु लिगामेंट्स आहिनि यानी उन्हनि हॾियुनि खे जेके बराबरि रखनि थियूं, ऐं उन्हनि हॾियुनि जे विच में बि जॉइंट्स आहिनि। बिल्कुलु आहिनि। हाणे इहो प्रॉब्लम छो जो एतिरी शयूं आहिनि जिते किथे घणियूं शयूं हूंदियूं आहिनि त स्पेक्ट्रम यानी हुनजो दाइरो वधी थो वञे। हाणे का बि शइ थी सघे थी, मैकेनिकल बैकएक थी सघे थो जेको अक्सर करे असां सां जेके बाइकर्स आहिनि या जेके प्रोलॉन्ग्ड चेयर ते वेहण वारा माण्हू आहिनि, उन्हनि ऑफिस वर्कर्स आहिनि, सिटर्स आहिनि, उन्हनि में प्रॉब्लम वधीक आहे। मैकेनिकल बैकएक जंहिंखे चऊं मसल स्पाज़म, माना पठा जेके आहिनि, बोन जो मसइलो न आहे, पर जेके स्पाइन खे सिधो रखनि था उन्हनि जा जेके मसल्स आहिनि उन्हनि में प्रॉब्लम। पर डॉक्टर साहब असांजो पोस्चर बि त ग़लति आहे न वेहण जो। एग्जैक्टली, जेको असां स्ट्रेट नथा वेहूं, असां ईअं बैंड थी वेंदा आहियूं। असांजो जेको असां कॉज़ जी ॻाल्हि कयूं न, जीअं असां पहिरियों नी जे कॉज़ ते ॻाल्हि कईसीं, बैकएक जो जेको अॼु जे दौर में वॾो कॉज़ आहे उहो आहे मैकेनिकल पोस्चुरल। ठीकु आहे, प्रोलॉन्ग हिकिड़ी जॻह ते का बि शइ हूंदी त उहा प्रॉब्लम कंदी। ठीकु आहे न, त इहो तव्हां वारी ॻाल्हि त असां हिनखे मैकेनिकल पेन या चऊं या पोस्चुरल चऊं, मोरलेस आर द सेम थिंग्स। त इहो आहे। ऐं इन खां सवाइ हाणे बैकएक में लिस्ट ऑफ प्रॉब्लम्स, उनखे असां चऊं त जेके फेसिड जॉइंट्स आहिनि उन्हनि जो प्रॉब्लम थी सघे थो, स्पाइन जो ऑस्टियोपोरोसिस जे करे थी सघे थो, ऑस्टियोआर्थराइटिस जेके एज सां प्रॉब्लम थिए थी,
डीजनरेटिव चेंजिस जीअं नी में आहे थी ॿियनि जॉइंट्स में बि थिए थी त उहो प्रॉब्लम थी सघे थो एंड द लिस्ट गोज़ ऑन देयर इज़ अ ह्यूज लिस्ट। अच्छा उन सां गॾु न्यूरो जो बि प्रॉब्लम कॉमन ॿुधो आहे असां। ठीकु हिन में ईअं आहे त जेके असांजा मोहरा हूंदा आहिनि या जेके जॉइंट्स हूंदा आहिनि इन्हनि जे विच मां असांजूं तव्हां जनरल सभिनी खे सम्झाइण जे लाइ त उन में नसूं निकिरंदियूं रगूं निकिरंदियूं जेके तव्हांजे जिस्म खे करंट सप्लाई कनि थियूं ताक़त सप्लाई कनि थियूं सेंसेशन महसूसात उन्हनि में जो जॾहिं दबाव अची थो वञे उन्हनि ते बैंड हा थियनि थियूं त पोइ इहो प्रॉब्लम थिए नसूं दॿजनि थियूं ब्लड सप्लाई न थींदी त उनजे करे शायदि पेन जी थिए थो। जी एग्ज़ैक्टली इहो इहो ई इट्स वन ऑफ दी रीज़न क्लॉडिकेशन चऊं ब्लड सप्लाई न थियण जे करे इहो बि थी सघे थो। क्लॉटिंग बि थींदी आहे कुझु माण्हुनि खे वरी उनजी वजह सां। क्लॉटिंग हिकिड़ो डिफरेंट डायमेंशन आहे। अच्छा क्लॉटिंग जा बि वरी ॾिसो रहे त समुंड आहे मेडिकल त हिकिड़ी इन करे ई सभु स्पेशलिटीज़ डिवाइड कयूं आहिनि त हाणे क्लॉटिंग वज़ह ते ख़ुदि हिकिड़ो वॾो डिटेल्ड डिस्कशन आहे त भई इहा थी सघे थी। फर्स्ट कयो हिकिड़ो पेशेंट आहे जंहिंखे पहिरियां ई रगुनि जो मसइलो आहे या ओबेसिटी आहे या हाइपरटेंसिव आहे डायबिटिक आहे इस्कीमिक हार्ट डिज़ीज़ यानी दिलि जो मसइलो आहे किडनी जो मसइलो आहे पेशेंट बेड ते आहे त उन्हनि जी रगुनि में जेके ख़ासि तरह जेके टंगुनि जी वॾियूं रगूं हूंदियूं आहिनि जेके रत सप्लाई कंदियूं ब्लड सप्लाई कंदियूं उन्हनि में क्लॉट्स जमा थींदा आहिनि। ठीकु आहे पोइ उहे जेकॾहिं डिसलॉज थी वञनि यानी पंहिंजी जॻह तां हटी वञनि ऐं तव्हांजे लंग्स में अची वञनि त पेशेंट सडनली कोलैप्स थी वेंदो आहे। ओहो त इहो हिकिड़ो डिटेल्ड डिस्कशन आहे मतिलबु I can talk for 2 hours on that. सही डॉक्टर साहब स्पाइनल जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था असां त उन जे लाइ बि इज़ इट नेसेसरी to go for surgery? No. ॾिसो का बि डिज़ीज़ हुजे का मेडिकल जी कंडीशन हुजे या का सर्जरी स्पेशलिटी जी हुजे हमेशह जेका गुड फिज़िशियन गुड सर्जन जी जॉब इहा आहे त पेशेंट खे वधि खां वधि सर्जरी खां बचायो वञे। हाणे जॾहिं हिकिड़ी शइ दवा सां नथी सही थिए देन वी डोंट हैव अ चॉइस पोइ असां सर्जरी तरफ़ ईंदासीं त इट्स नॉट ऑलवेज़ त असांखे हमेशह सर्जरी करणी आहे न दवा सां कमु हलायो फिज़ियोथेरेपी आहे एक्टिविटी मॉडिफिकेशन्स आहिनि। फ़र्ज़ु कयो कंहिंखे लो बैक पेन आहे त मां हुनखे एडवाइस कंदुमि त बाबा तव्हां पंहिंजो पोस्चर सही कयो वेट खणणु अवॉइड कयो हेठि झुकी कमु करणु अवॉइड कयो प्रोलॉन्ग जे बाइकर्स हूंदा आहिनि जीअं अॼुकल्ह असां डिलीवरी बॉइज़ वग़ैरह आहिनि सॼो ॾींहुं बाइक था हलाइनि त बैक जो उन में इंसिडेंस वधीक आहे। पर अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त जेके असांजा वीचारा बाइकर्स आहिनि उन्हनि में मेजॉरिटी जेका असां हिकिड़ो सर्वे कयो हुयो कुझु टाइम पहिरें जी ॻाल्हि आहे मां शायदि पंहिंजे कंहिं प्रोग्राम में इहा ॻाल्हि शेयर बि कई हुजे मूंखे यादि नथो अचे पर मां अॼु वरी करणु ज़रूरी थी सम्झां उन ॻाल्हि खे छो जो असां सां गॾु डॉक्टर साहब बि आहिनि त हिकिड़ो त कराची जा रोड्स टुटल आहिनि ऐं उन में जेके खॾनि में जेके बाइकर्स जेके वीचारा बाइक्स हलाइनि था त उनजी बैक ऐं नेक में हमेशह इहो प्रॉब्लम ॿुधण में आयो आहे त हुननि खे तकलीफ़ आहे ऐं उनजो रीज़न छा आहे जो रोड्स टुटल आहिनि बाइक्स वञनि थियूं स्पीड में वञनि था खॾनि में बाइक्स लॻनि थियूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे जॉइंट्स ते इफेक्ट थिए थो। आई थिंक आई एम राइट। यस यू आर राइट टू सर्टेन एक्सटेंट। ईअं त जॾहिं माण्हू यंग आहे त उनखे ख़बर नथी मां तव्हांखे इहा शइ ॿुधायां थो त चेक करे का जेका शइ तव्हांखे अॼु महसूसु नथी थिए त भई तव्हांखे अॻिते ख़बर पवंदी त उन महिल मां केयर कयां त बहितर बिल्कुलु व्हेन यू क्रॉस योर 40s तव्हांजा सभु आहिस्ते आहिस्ते उहे शयूं थींदियूं पोइ वन और अनदर को न का शइ तव्हांखे बॉदर कंदी रहंदी कॾहिं बैक एक आहे त कॾहिं नेक पेन आहे कॾहिं गोॾे में सूरु आहे। पर पोइ इहो त असां जी जेका न्यू जनरेशन वीचारी जेका हींअर रोड्स ते जेका सफ़र करे थी सिर्फ़ु गवर्नमेंट ई हुनजो हल कढी सघे थी त भई तव्हां रोड्स बराए महिरबानी करे रोड्स ठारायो। असांजी नौजवान नस्ल जेका रोज़ पंहिंजे रोज़गार जे लाइ जेका ॿाहिरि निकिरे थी बाइकर्स आहिनि वीचारा या जेके वॉक करे रहिया आहिनि उन्हनि खे बि केॾा मसइला मसाइल थियनि था। सो हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि तूबा कामरान शेख खे त असांखे नात ॿुधाइनि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला
सैयदिना व मौलाना मोहम्मद। दिल उल्फते सरकार बसाने के लिए है, आपकी हुर्मत पे लुटाने के लिए है। दिल उल्फते सरकार बसाने के लिए है, जहाँ आपकी हुर्मत पे लुटाने के लिए है। दिल कहने लगा करते ही गुंबद का नजारा, ये नक्श तो आँखों में सजाने के लिए है, ये नक्श तो आँखों में सजाने के लिए है। पैगाम सुनाती है यही या हिद्दत ही, इज्जत मेरे आका के घराने के लिए है, इज्जत मेरे आका के घराने के लिए है। दिल उल्फते सरकार बसाने के लिए है। सरवर जो बुलावा नहीं आया कहीं दिन से, ये तेरी तलब और बढ़ाने के लिए है। दिल उल्फते सरकार बसाने के लिए है। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो कारिनवन जो जल्दी वापस आ जाओ। मेर भलीकार चवंदासीं तव्हांखे रंगनि भई शाम में व्यूअर्स। ऐं माशाल्लाह माशाल्लाह छा ॻाल्हि कयां मां, एॾा बहितरीन असां सां गॾु गेस्ट हींअर वेठा आहिनि ऐं उन्हनि मां हिकिड़ो दिलि घुरियो, असांजो भाउ, असांजो दोस्त, असांजो कोलीग, असांजो कोऑर्डिनेटर ऐं माशाल्लाह इंटरनेशनल लेवल ते वॾो नालो जुनैद चिश्ती, जंहिंखे तव्हां बख़ूबी सुञाणो था। ऐं उनजी आवाज़ माशाल्लाह 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 अल्लाह पाक एॾी प्यारी आवाज़ उनखे ॾिनी आहे जो मां त हुनजी ॾाढी वॾी फ़ैन आहियां। ऐं अॼु मां जुनैद खे ऑन एयर चवां थी त जुनैद मैं आपकी बहुत बड़ी फ़ैन हूँ। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह। और यकीन मानो मुझे बड़ा अच्छा लगता है जब आप आते हो। आपको सलामत रखे, क्योंकि केटीएन से अल्हम्दुलिल्लाह प्यार इतना मिलता है हाँ कि पाँव खुद ब खुद आ जाते हैं। नहीं नहीं हकीकत बात है। ऐं उन खां अलावा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि अल्लामा सिराज अहमद कासमी साहब। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? डॉक्टर साहब डॉक्टर साहब अल्लामा साहब एॾा जल्दी कीअं अची वियो? ट्रैफिक हुई इलाही, जंहिं वक़्तु मां बि अचां पई उन वक़्तु बि हुई।
पर हींअर लॻे थो काफ़ी अच्छा मां तव्हांखां हिकिड़ो सुवाल तकड़ में असल में छा आहे जो टाइम बि ॾाढो घटि आहे असां वटि ऐं उन खां पहिरियां मां चाहींदसि त असांजी भेण जेका वेठी आहे दुआ मां उन्हनि खे दावत ॾियणु चाहींदसि दुआ टाइम बहुत कम है आप सिर्फ हमें 2 अशआर सुनाइएगा। अच्छा माइक यहाँ पर है, सॉरी मैं आपकी तरफ देख रही हूँ कोई मसला नहीं है, आप हमें मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, और वहाँ मर्जी नहीं चलती किसी की, वहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बोलवा रहा है, मदीने वाला ही बोलवा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। जी अल्लामा साहब कीअं आहियो, ठीकु आहियो? उन वक़्तु माइक तव्हांखे न हुयो, हुनजी तव्हांजी आवाज़ न ॿुधी सघियासीं असां, ऐं वक़्तु तमामु घटि रहिजी वियो आहे असां वटि, सो मां तकड़ में तव्हां खां सवाल करणु चाहींदसि, थोरो मुख़्तसिर सो जवाबु तव्हां असांखे ॾिजो। जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं उन हवाले सां इहो ॿुधायो त छा जुमे वारे ॾींहुं दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि ऐं उहा कहिड़ी स्पेसिफिक हिकिड़ी घड़ी आहे, टाइम आहे जंहिं ते असां का बि अलाह पाक खां, हूअं त हर वक़्तु असांजी अलाह ॿुधे थो दुआऊं क़बूल थियनि थियूं, पर चयो वेंदो आहे त जुमे जो हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हूंदो आहे जंहिं ते तव्हां का बि दुआ घुरो तव्हांजी उहा क़बूल थींदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकु त मां पहिरीं इन जवाबु ॾियण खां पहिरीं मां मुख़्तसरन जल्दी ॿुधाईंदुमि त असांखे दुआ घुरणी घुरिजे, छो त ॾिसो था त मुआशी मसाइल आहिनि, सिहत जा मसाइल आहिनि, घरू मसाइल आहिनि, ॿिया बि काफ़ी तव्हांखे जॉब जा मसाइल आहिनि, जेकॾहिं जॉब मिली थी वञे त वरी उन में तकलीफ़ आहे, इहे सभु मसाइल आहिनि। इन मसाइलनि खे हल कीअं कजे, त इन मसाइलनि खे हल करण जे लाइ असां क़ुर शरीफ़ न लाड़ो कंदासीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस न लाड़ो कंदासीं। नबी क़ुर करीम जो त आयतूं काफ़ी आहिनि, उन में अल्लाह ताला फरमाए थो त मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुमि, मां ई रब आहियां, तव्हां मूंखां घुरो। अहिड़े तरीक़े सां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारकियूं बि घणियूं आहिनि। हिकिड़ी मां हदीस तव्हांजे ॾाढो पेश कयां थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अक्सिरू मिन दुआ, जेकॾहिं तव्हां मवाशी समाजी परेशानी सिहत जा जेके बि मसाइल आहिनि, जेके बि मसाइल आहिनि, उन्हनि जो हल तव्हां ॻोल्हणु चाहियो था त तव्हां अक्सिरू मिन दुआ, दुआ घणी घुरो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुआ जेका हूंदी आहे यरुद्दुल क़ज़ा, यानी छा मतिलबु यरुद्दुल बला, मुसीबत खे ख़तमु करे छॾींदी आहे। हतां की हिकिड़ी अहिड़ी जेका क़ज़ाए मुबरम जंहिंखे चइबो आहे, यानी उहा क़ज़ा, उहा तक़दीर जेका माना ख़तमु न थींदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको दुआ घुरंदो आहे अल्लाह ताला उन क़ज़ा खे बि चेंज करे छॾींदो आहे, उन तक़दीर खे चेंज करे छॾींदो आहे। उन मसलन कंहिंखे औलाद कोन हो त दुआ घुरंदो अल्लाह ताला उनजी दुआ, कंहिंखे जॉब सुठी मिलण जी ख़्वाहिश हुई त दुआ घुरंदो त अल्लाह ताला उनखे सुठी दुआ करण जे करे उनखे जॉब ॾींदो। त अहिड़े तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे। त हाणे असां अचूं जुमे जे ॾिहाड़े में,
अच्छा, इन खां पहिरीं मां हिकिड़ी वरी जल्दी ॻाल्हि ॿुधायां त असां दुआ त घुरंदा आहियूं, अक्सर बि इहे असां खां सुवाल माण्हू कंदा आहिनि त असां दुआ त कयूं था, पोइ असांजी दुआ छो नथी क़बूल थिए। त मां इन जे लाइ हिकिड़ो इहो तव्हां सभिनि खे ऐं जेके बि व्यूअर्स आहिनि उनखे अर्ज़ु कयां थो त ॻाल्हि ॿुधो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त तव्हां जेकॾहिं चाहियो था त असांजी दुआ क़बूल थिए त हलाल खाइजे, यानी तय्यिब ताम, यानी ताम असांजो जेको खाधो पीतो आहे उनखे असां पाक कयूं। पोइ हाणे असां जेकॾहिं इदारनि में या असांजा जेके बि मामलात आहिनि या जेको माण्हू मज़दूरी करे थो या रोज़ी करे थो या कमाए थो या जॉब करे थो, जेका बि उनखे हलाल करे खाइजे, पेट में उहा शइ विझे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बि अल्लाह जो बानो दुआ घुरंदो उन जी दुआ क़बूल थींदी। हाणे असां चऊं था तव्हांजे सुवाल ते त जुमे जे ॾिहाड़े में कहिड़ी घड़ी आहे जंहिंमें अल्लाह ताला असांजी दुआ क़बूल कंदो आहे। त इन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 हदीसूं अचनि थियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जुमे जे ॾिहाड़े में जेका ख़ुतबो जेको थींदो आहे ऐं निमाज़ थींदी आहे, इन जे विच में जेको बि दुआ घुरंदो, जेकी बि जाइज़ दुआ अल्लाह ताला खां घुरंदो त अल्लाह ताला इन घड़ी जे सदके दुआ क़बूल करे छॾींदो आहे। ऐं ॿी हदीस में अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मग़रिब ऐं असर जी निमाज़, यानी जुमे जो ॾिहाड़ो हुजे, मग़रिब जी निमाज़ असर जी निमाज़ वक़्त खां पोइ मग़रिब ताईं इन जे टाइम में जेको बि हिकिड़ो दुरूद शरीफ़ पढ़ंदो या दुआ घुरंदो त अल्लाह ताला हुन जी दुआ क़बूल करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अलामा साहब हिकिड़ो ॿियो सवाल तव्हां खां इहो करणु चाहींदसि त जीअं अॼु जुमो आहे ख़ैर सां, ऐं अॼु जीअं असां नमाज़ पढ़ी ऐं जीअं पंहिंजे जुमे मां फ्री थियासीं, त छा हिन जुमे खां वठी नेक्स्ट जेको ईंदड़ जुमो आहे उन ताईं असांजा छा जेके बि ख़ुदा न ख़्वास्ता जेको कोई गुनाह करे बि थो या थी था वञनि या इंसानु गुनाहगार आहे, छा उन विच ताईं गुनाह माफ़ थी था वञनि? जी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको जुमो माण्हू अदा करे थो लेकिन एहतिमाम सां, मसलन यानी टाइम सां आयो, पहिरीं जेका आज़ान अचे थी, ईंदियूं 2 आज़ानियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त हज़रत उस्मान गनी जे टाइम खां पोइ इहे 2 आज़ानियूं थियूं। पहिरीं आज़ान जीअं अचे त यकदमि उहो तयारु थिए जुमे जी निमाज़ जे लाइ, तयारी करे पंहिंजो बिज़नेस ख़तमु करे पंहिंजो कारोबार ख़तमु करे पोइ तयारु थिए ऐं उन जुमे जे लाइ हाणे जुमे में अचे ऐं सुन्नत पढ़े ऐं ख़ुतबो बि ॿुधे, उनखां पोइ ख़ुशबू वुशबू गुसल बसल यानी पाक साफ़ थी करे मस्जिद शरीफ़ में अचे ऐं एहतमाम सां दुआ करे। जॾहिं इहो एहतमाम करे जुमो पढ़ंदो आहे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन एहतमाम जे करे, इन मुहबत जुमे जे सां मुहबत हुजण जे करे जेको अॻियो जुमो अचे थो इन विच में जेके 7 ॾिहाड़ा विच में हुन सगीरा गुनाह कया, कबीरा न सगीरा जेके गुनाह कई त अल्लाह ताला पंहिंजी रहमत जे करे, पंहिंजी महिरबानी जे करे ऐं जुमे जी अदब जे करे अल्लाह ताला हुनजा विच वारा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, वॾी महिरबानी अल्लामा साहब तव्हांजी। डॉक्टर साहब बि असां सां गॾु व्यूअर्स मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां खां हिन प्रोग्राम जे हवाले सां आख़िरी सवाल करणु चाहींदसि। ॾाढो इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे मुंहिंजे लाइ बि ऐं स्पेशली उन्हनि जे लाइ जेके ख़ुदा न ख़्वास्ता कंहिंजो एक्सीडेंट थी थो वञे ऐं रोड एक्सीडेंट्स तव्हांखे ख़बर आहे त केॾा डेंजरस हूंदा आहिनि, ऐं उन में जेकॾहिं कोई पेशेंट अचे थो त उनखे तव्हां फर्स्ट एड कीअं ॾींदा आहियो ऐं उनजो ट्रीटमेंट छा आहे? फ़र्ज़ु कयो, जस्ट इमेजिन हिकिड़ो पेशेंट हॉस्पिटल जे ॿाहिरि कंहिंजो रोड ट्रैफिक एक्सीडेंट थियो, एम्बुलेंस जे थ्रू या जेके माण्हू गॾु हूंदा आहिनि उहे खणी हुनखे हॉस्पिटल पहुचाइनि था। हॉस्पिटल जी एमरजेंसी में डेडिकेटेड माण्हू हूंदा आहिनि, जेके एमरजेंसी टीम हूंदी आहे, उहा हिकिड़े सेट प्रोटोकॉल जे थ्रू उन मरीज़ खे ॾिसंदी आहे। असां उनखे ATLS प्रोटोकॉल्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। उन में कहिड़ियूं जेके मोटियूं शयूं तव्हांखे ॿुधायां, साह ॾिसंदासीं त मरीज़ साह खणे थो नथो खणे, साह खणण में त उनखे तकलीफ़ न आहे, मरीज़ जेको आहे सो उन खां पोइ होश आवास में आहे न आहे, उन जी सर्कुलेशन हले थी नथी हले, उन में ब्लड लॉस नथो थिए, उहो ॾिसणो आहे। उनखे ॿिया कहिड़ा कहिड़ा धक लॻल आहिनि, दिमाग़ी धक लॻल आहे, को फ्रैक्चर आहे या छा आहे, ऐं उन खां पोइ हेड टू टो उनजो सॼो सर्वे करणु त भाई कहिड़ी कहिड़ी शइ का शइ मिस न थी वञे, जेका पोइ ख़बर पए त असां इहा मिस थी वई, उहा ॾिसणी आहे। उन खां पोइ उहा जेका एमरजेंसी में माण्हू डॉक्टर्स हूंदा आहिनि उहे रिलेटेड इहे सभु शयूं साइमल्टेनियसली हिक ई टाइम ते सॼी टीम कंदी आहे। त भाई एक्सरे वारे खे तयारु करिणो आहे त उन जॻह जा एक्सरे करे, अल्ट्रासाउंड वारे खे ॾिसणो आहे त हिकिड़ो अल्ट्रासाउंड करे त किथे को पेट में डैमेज त न आहे। गॾोगॾु जेके की माण्हू हूंदा आहिनि, जेके ऑन कॉल हूंदा आहिनि, जीअं न्यूरो सर्जन आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, उन्हनि खे फटाफट घुराए ऐं ॾेखारिजे त हे मरीज़ जो तव्हां सर्वे कयो, ॿुधायो। त इट्स अ टीम वर्क। ऐं असां हिन खे
ABCD ईअं चवंदा आहियूं, एयरवे साह जो मसइलो, ब्रीदिंग, सर्कुलेशन, डिफॉर्मिटी, एक्सपोजर, इहे बेसिक प्रोटोकॉल्स आहिनि ऐं सेकेंडरी सर्वे। थोरो तव्हां मूंखे टाइम ॾियो त मां तव्हांखे ब्रीफली इन जो बैकग्राउंड ॿुधायां। 1977 में हिकिड़ो ऑर्थोपेडिक सर्जन, इहे शयूं कीअं डेवलप थियूं, 1977 में हिकिड़ो अमेरिकन ऑर्थोपेडिक सर्जन हो, उन जी फैमिली ट्रैवल पई करे हिकिड़े प्लेन में, प्राइवेट जेट में। उहो प्लेन क्रैश थियो त उन में उनजी वाइफ एक्सपायर थी वई, उन ॿार सिवियरली इंजर्ड थिया। हो बि हॉस्पिटल पहुतो त उन ॾिठो त जेके हॉस्पिटल में जेके माण्हू हुआ, को हेॾे थो भॼे, को होॾे थो भॼे, ऐं इन क्योस में सही ट्रीटमेंट न करे सघे। त पोइ इन हिकिड़ो प्रोटोकॉल ठाहियो इन खां पोइ त भई जेको गोल्डन आवर हूंदो आहे, जेको इमीडिएटली जॾहिं हॉस्पिटल मरीज़ वञे थो त असां हर हिकु सेकेंड जो कीअं इस्तेमालु कयूं त उन जी लाइफ बचाइण जो असां वधीक चांस करे सघूं। त उन खां पोइ उन हिकिड़ो ATLS प्रोटोकॉल ठाहियो। अच्छा, इहो हुन जो हिकिड़ो बैकग्राउंड आहे। उहो बेसिकली हिकिड़ो ऑर्थोपेडिक सर्जन हो जंहिं इन्वेंट कयो। सही, थैंक यू सो मच डॉक्टर साहब, अल्लामा साहब, तव्हांजी भी वॾी महिरबानी। और मेरी प्यारी बहनें, आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आप सब यहाँ पर आए। बहुत अच्छा लगा आप सबसे बात करके और नात सुनकर। शोभी भाई बस वाइंड अप पर ही हैं, इंशाल्लाह आपसे फिर मंडे को मुलाकात होगी। और जी व्यूवर्स, मुझे उम्मीद है कि तव्हांखे अॼु जो शो पसंद आयो हूंदो। जुनेद, ये पूरा टाइम आपका है और आप आए हैं तो हम आपको ऐसे जाने नहीं देंगे बिल्कुल भी। आपका जो दिल करे आप अपनी प्यारी आवाज़ में आप हमें सुना सकते हैं। तब तक मैं अपने व्यूवर्स को खुदा हाफिज़ कह दूँ। जी व्यूवर्स, इंशाल्लाह मंडे ते तव्हां सां मुलाकात कंदासीं। तेसी ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफिज़। एक बहुत ही खूबसूरत कलाम की चंद अशार पेश कर रहा हूँ, बेदम शाह वारसी का मशहूर ज़माना कलाम। मार्फत की बात है कि एक आशिक अपने मुर्शिद से कह रहा है कि महफिल में बारे बार तुम्ही पर नजर गई, मैंने बचाई लाख मगर फिर उधर गई, क्योंकि उनकी निगाह नाज में कोई जादू जरूर है कि जिसे पर पड़ी उसी के जिगर में उतर गई। तो बेखुद के ये देते हैं, बेखुद के ये देते हैं, बेखुद के ये देते हैं। अंदाज़ हिजाबाना बेखुद के ये देते हैं, बेखुद के ये देते हैं। अंदाज़ हिजाबाना आज ले मैं तुझे रख लूं, आज ले मैं तुझे रख लूं। ऐ जलवाए जाना ना, आज ले मैं तुझे रख लूं। ये दुआ है एक खूबसूरत कि अल्लाह पाक की दुआ हम सब के हक में कबूल फरमाए कि जब हमारा आखिरी वक्त हो तो हमें सरकार का दीदार नसीब हो। हाँ, इतना तो करम करना ऐ चश्मे करीमाना, इतना तो करम करना ऐ चश्मे करीमाना।
तुम सामने आ जाना, बेखुद ये देते हैं। ये अबू बकरो उमर और ये उस्मान अली है। ये अबू बकरो उमर और ये उस्मान अली। ये अबू बकरो उमर और ये उस्मान अली है। इनके सदके में मुझे आप बुला लो मौला। बिगड़ी हर बात मेरी आप बना दो मौला है। अब बहुत देर हुई पास बुला लो मौला। अल्लाह से दुआ है बस कि अल्हम्दुलिल्लाह बहुत सारे अहबाब ऐसे हैं जो सरकार के रोज़े से होकर आते हैं, तो उनकी क्या तमन्ना होती है, उनकी क्या ख्वाहिश होती है कि बहुत सारे अहबाब कहते हैं कि हम सरकार के रोज़े पे जाके ये मांगेंगे वो मांगेंगे, लेकिन जब रोज़ा रसूल सामने हो तो इंसान से कुछ निकलता ही नहीं कि मैं बोलूँ क्या। उसकी कैफियत क्या होती है? शायर ने कहा कि जाए तो कहा जाए तेरे दर के सिवा मौला, तस्कीन कहाँ पाए तेरे दर के सिवा मौला। अब तो हम मांगने वालों को भी कोई राह मिले है। अब तो हम मांगने वालों को भी कोई राह मिले। अब तो हम मांगने वालों को भी कोई राह मिले है। जो तेरे शहर मदीना से मिला दे मौला। बिगड़ी हर बात मेरी आप बना दो मौला है। अब बहुत देर हुई पास बुला लो मौला। हुजूर ऐसा कोई इंतजाम हो जाए। हुजूर ऐसा कोई इंतजाम हो जाए। सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। हुजूर ऐसा कोई इंतजाम हो जाए। मैं से
बहुत देर हुए पास बुला लो मौला। बिगड़ी हर